अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त असांजे घोट मोहम्मद शबान जी शादी हली रही है ऐं उन भाउ खां पुछणु चाहियूं था त शादी में कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम कया था। साईं अल्लाह ते शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला किसान क़ुर्ब थिया मुंहिंजे भाइटे जी शाबान अली पुट जो आहे सुनो तरीक़ो आहे माशाल्लाह अल्लाह शुक्र आहे असां वॾो ख़र्चु कयो आहे शादी में वॾो तावन कयो आहे शादी सां भाउ सां वॾो साथ ॾिनो आहे अल्लाह शुक्र आहे नबी त जेको आहे असां गाबो वठी आयासीं लख जो गाबो आहे माशाल्लाह लख जो गाबो आहे टेंट सामान लॻो आहे नबी सामान नबी लख जो सामान खणी आया आहियूं चांवर थी विया थधो थी वियो हर्ज खणी आया आहियूं टेंट में ख़र्चु घणो आहे ख़बर आहे तव्हांखे 40,000 टेंट ख़र्चु आयो आहे टेंट में ठीकु आहे 40,000 टेंट में 40,000 ख़र्चु आयो आहे उन खां जेको आहे माशाल्लाह मुंहिंजे भाउ जेको आहे पहिरियों खां भलो कयो आहे ख़ासि जेके महिमान आया आहिनि कोठर में आया आहिनि जेके ख़ासि महिमान उन लाइ जेको आहे माशाल्लाह पाल्टी भली कई अथई माशाल्लाह हर कंहिं बकरा वठा कान वठे हा बकरा वठासीं जेको आहे रिढ जो गोश्त वठी आया आहियूं उहो खारायो आहे माशाल्लाह त हलो त नाज़रीन तव्हां चेक करियां तव्हांखे मां ॾिसो रिढ जो गोश्त बि आहे बकर जो बि आहे असां महिमाननि खे ख़ुशी जी दावत अहिड़ी पहिरियों खां कयो आहे जेको जी साईं महिमान माशाल्लाह जेको आहे तकरीबन माना तकरीबन साईं 500 में क़रीब महिमान जी 500 क़रीब साईं हिकु गाबो हुयो 6 बकरा हुया जी साईं बकरा त शादी लाइ भाइटे लाइ शादी लाइ साईं महिमान ॿाहिरि अचंदा न महिमान काथो अचंदा महिमान साईं जेको आहे कराची ताईं जेको आहे वेंदे लाहौर ते साईं दुबई ते साईं महिमान अचंदा दुबई खां बि अचंदा जी ॿियो वरी कहिड़ो शादी में तव्हां प्रोग्राम कयो आहे या फंक्शन वंक्शन असां भाउ साथ ॾिनो आहे शादी जो जेको आहे पहिरियों खां भलो कयो आहे देगियूं घणी लाहियूं देगियूं साईं हिन वक़्तु देगियूं जेको आहे राति जो साल थियूं 7 लतियूं बोड़ जूं 7 बोड़ जूं 8 बिरयानी जूं जी साईं सुभाणे घणी लेंदियूं साईं सुभाणे साईं तकरीबन जेको आहे 30 ते लेंदियूं इन साईं 5 ते हाणे मिठे दर्जे जूं बाक़ी जेको आहे में ख़ासि बिरयानी आहे हिकिड़ी आहे टोटल साईं ख़र्चु हिन में सम्झि माना 5 लख साईं ख़र्चु क़रीब आहे 5 लख हिकु राति में साईं ॿेर अलॻि आहे साईं उहो अलॻि आहे साईं जी साईं हुनजो साईं 3 लख जो अची वेंदो जी साईं ओके साईं